आईजी सिंध गुलाम नबी मेमन जो चवण है धाइलन खिलाफ फौज जरिए ऑपरेशन आखिरी ऑप्शन होंदो। कश्मीर जिले में धाइलन खिलाफ पुलिस जरिए कार्रवाई जारी रहंदी। जरूरत पवण ते फौज ऐं रेंजर्स का मदद वरती वेंदी। कश्मीर जिले में समूरन माण्हुनि खे बिना भंग भरण जे बाज़ियाब करायो वियो आहे। हाणे ॾोहारनि जी पुलिस ते दबाव विझी मुतालबा मंज़ूर कराइण जी पोज़ीशन नाहे। सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी भी आईजी सिंध गुलाम नबी मेमन सां मुलाक़ात अमन ते बहाली यकीनी बणाइण जी हिदायत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चइनि ॾींहनि जे दौरे ते जापान पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जापानी वज़ीर आज़म ऐं क़ौमी सलामती जे सलाहकार सां भी मुलाक़ात कंदो। परॾेही वज़ीर एशियाई तरक़ियाती बैंक जी तक़रीब खे भी ख़िताब कंदो। सख्त गर्मी दौरान सिंध के मुख्तलिफ जिलन में बिजली जो बहरान बरकरार। एक औरत फौत। लाड़कानी कंबर शदादकोट दादू समेत बेन जिलन में बिजली मुसलसल बंद। लाड़कानी शदादकोट नसीराबाद नवाब अली मोहम्मद मिठियाणी मदे जी बेन शहरन में बिजली बंद रखने खिलाफ एहतजाजी मुजाहरा। शहरन जो चवण है सख्त गर्मी दौरान बिजली बंद रखे परेशान किया वियो आहे। एहतजाजी मुजाहरन बावजूद बिजली बहाल न पई कई वञे। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी बिजली के बहरान जो नोटिस वतो। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज शेख सां फोन ते राब्तो। मामले की पाण निगरानी करण की हिदायत। सूबाई वज़ीर तरफा लाड़कानी गढ़ी यासीन जो दौरो। सेबको अमले जूं मोकलूं रद्द। संदसि चवण है त पोलनि जी मरम्मत करे जल्द बिजली बहाल कई वेंदी। बरसात दौरान तूफ़ानी हवाउनि सबबि पोलनि खे नुक़सान पहुतो आहे। सेबको चीफ सिंध में बिजली के बहरान ते अवाम का माफ़ी वठी छड़ी। संदसि चवण है त बरसात दौरान तूफ़ानी हवाउनि सबबि रीजन जूं 16 गेड स्टेशन मुतासिर थियूं आहिनि। बिजली की बहाली लाइ पंजाब मां भी अमलो तलब कयो वियो आहे। बिजली जूं तारूं चोरी कंदड़नि ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वेंदो। मलीर जे शाह लतीफ़ थाने जी हद में मुड़स हथां ज़ाल क़तल। जवाबदार सैफुल्ला अनम के मथे में धकड़ी क़तल करे छॾियो। एसएसपी दादू मुड़स तरफा ज़ाल ते तशद्दुद ऐं नींगरी के घर में कैद करण बाबत सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वतो। वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल इंचार्ज बेनज़ीर जमाली नींगरी के अमल हवाले करे छॾियो। गढ़ी यासीन बरसा पडीदन वासी 3 मुगवी बाज़ियाब। शिकारपुर पुलिस पारां कार्रवाई करे मुगविन के बाज़ियाब कराइण जी। मुगविन जी पडीदन पहुंचण ते शानदार आजा। वारसन जूं ख़ुशीअ में झुमरियूं। एसएसपी शिकारपुर जो चवण आहे त गोली दड़े में ऑपरेशन दौरान 3 मुगविन के बाज़ियाब करायो वियो आहे। पडीदन वासन के सस्तो ट्रैक्टर ॾियण बहाने घुराई अगवा कयो वियो। पाकिस्तान तरफा आईसीसी वर्ल्ड कप मैचुनि जे मैदाननि जो जाइज़ो वठण लाइ भारत जे दौरे जो फ़ैसिलो। वफ़द चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता ऐं अहमदाबाद जो दौरो कंदो।